कंदासीं न वाक़िया अॻु कंदासीं। अॻूणे वफ़ाक़ी गुरु वसी शेख रशीद चयो आहे त सेप्टेंबर ऐं अक्टूबर जा महीना अहम आहिनि। जारी थियल बयान में शेख रशीद जो चवणु हो त 70 वसीर $240 अटे जो अघु ₹4 मण ग़रीब जे वधीक बर्बादी आहे। उन चयो त बिजली जा बिल, स्कूली ॿारनि जी फीस ऐं किराए जा घर पैसा भरी माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान थी विया आहिनि। शेख रशीद वधीक चयो त सदर जी मंज़ूरी खां पोइ असेंबली जो मुदो नथो वधाए सघिजे। सभु इमरान ख़ान जे पोयां पइजी विया आहिनि। आगाही पिया वाक़े अॻूणे वफ़ाक़ी गुरु वसी शेख रशीद चयो आहे त सेप्टेंबर ऐं अक्टूबर जा महीना अहम आहिनि। जारी थियल बयान में शेख रशीद जो चवणु हो त 70 वसीर $240 अटे जो अघु ₹4 मण ग़रीब जे वधीक बर्बादी आहे। हुन चयो त बिजली जा बिल, स्कूली ॿारनि जी फीस ऐं किराए जा घर पैसा भरी माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि परेशान थी विया आहिनि।